न्यू सैदाबाद में बरसाती पानी नेकाल करण ज़िले इंतज़ामिया ऐं पीटीआई जे माण्हुनि में छिकताण मुहमारी सॼे ज़िले जी पुलिस तलब कई वई। पुलिस 8 ॼणनि खे गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल क़यूम मेमण इतला ते पीटीआई जा मरकज़ी अॻवान मख़तूम फज़ल हुसैन ऐं मख़तूम मोहसन समेत सभई माण्हू पहुची विया। पीटीआई अॻवाननि जे पहुचण ते झेड़े वारी सूरतहाल पैदा थी वई, जंहिं बाद रेंजर्स तलब कई वई, जंहिं झेड़े ते कंट्रोल कयो। पीटीआई जे मरकज़ी अॻवाननि मख़तूम फज़ल हुसैन, मख़तूम मोहसन ऐं मख़तूम अमार हैदर संदन हिमायतुनि सां गॾु एहतजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधायो त हाणोकियुनि बरसातुनि बाद मटियारी इंतज़ामिया आर्ज़ी तौर ते संदन ज़रई ज़मीनुनि जी शाख ज़रिए पाणी नेकाल करण लाइ इजाज़त वरिती हुई। 1 महीनो गुज़रण बाद जॾहिं संदन माण्हू ज़मीन ते कमु करण विया त इंतज़ामिया माण्हुनि खे कमु करण खां रोके छॾियो। उन्हनि जो चवणु हो त खेनि हीसाइण लाइ सियासी इंतकामी कार्रवाई जो निशानो बणायो पियो वञे, जंहिंमें MNA मख़तूम जमील ज़मा ऐं सूबाई वज़ीर रेवेन्यू मख़तूम महबूब ज़मा जो हथु आहे। उन्हनि ज़िले इंतज़ामिया खे चुता ॾिनो आहे त 2 कलाकनि जे अंदरि गिरफ़्तार थियल माण्हुनि खे आज़ादु न कयो वियो त सख़्तु एहतजाज कयो वेंदो।